नाज़रीन, सकरन वेझो ॻोठ मजीद कीरियो में इमदाद मोहम्मद शाह फाउंडेशन पारां सिंध जे नामवर स्कॉलर ऐं साईं जेएम सैयद जी न्याणी डॉक्टर दुरेशहवार सैयद जी सालगिरह मल्हाई वई। उन मौके ते सेमिनार पिणु थियो। तफ़सीलनि लाइ ॾिसूं था गुलाम कादर चांडियो जी हीअ रिपोर्ट। डॉक्टर दुरेशहवार सैयद सिंध जी उहा बावकार हौसलामंद सान्यावंद न्याणी हुई जंहिं न रुॻो पंहिंजे ख़ानदान जो पर समूरी सिंध जो नालो रोशन कयो। हिन आला तालीम याफ़्ता ख़ातून सिंध जे इल्म अदब लाइ नूर निचोईंदे अणथक महिनत कई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ ते PhD कंदड़ पहिरीं औरत ऐं जेएम सैयद जी न्याणी डॉक्टर दुरेशहवार सैयद खे भेटा पेश करण लाइ सिम्स स्कूल मजीद कीरियो जी डायरेक्टर तबसुम खोसो पारां हिकु सेमिनार कोठायो वियो, जंहिंमें दुरेशहवार सैयद जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी वई। प्रोग्राम जी सदारत सिंध यूनिवर्सिटी जी प्रोफेसर फरीदा पंवर कई, जॾहिं त प्रोग्राम में ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ इल्मी अदबी शख़्सियतुनि शिरकत कई, जॾहिं त ॿारनि मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश करे प्रोग्राम खे 4 चंड लॻाए छॾिया। सदी जी हिकिड़ी आइडियल शख़्सियत हुई जंहिं साईं जेएम सैयद जहिड़े वॾी शख़्सियत जी न्याणी हुजण सां गॾु पाण खे इल्मी तहक़ीक़ ऐं सोशल वर्क ताईं महदूद रखियो। बावजूदु उन वक़्तु घणनि जी ख़्वाहिश हुई त सियासत में घर अचे, पर जीअं उनखे सख़्ती सां रद्द कयो ऐं चयो त आउं पंहिंजे तालीमी ऐं इल्मी कम कंदसि। त इहे असांजे लाइ सिम्बल्स आहिनि, इहे असांजे लाइ उहे गाइडलाइन आहिनि, उहे असांजे लाइ रोशनी जा मीनार आहिनि जिन असांजी ज़िंदगीअ खे रेवोल्यूशनलाइज़ कयो। सो मुंहिंजे लाइ हिकिड़े ऐं हिन फाउंडेशन जे तहत उन जे कम खे अॻिते अचणु घुरिजे, उन जे कम खे अॻिते यूनिवर्सिटी लेवल ते पढ़ाइणु घुरिजे त कहिड़ो कॉन्ट्रीब्यूशन। असां जॾहिं हिन जेको आहे प्रोग्राम्स करण सां इहो मक़सदु आहे त असां पंहिंजी सोच ऐं पंहिंजे वीचार खे अॻिते वधायूं ऐं पंहिंजे ख़्यालनि खे वधीक मुनफ़रद कयूं, छाकाणि जो मॉडर्न दौर में घणो कुझु थिए थो, पर लाज़मी कोन्हे त हर ॿिज हर धरतीअ ते फुटे। इन करे असां पंहिंजे मुआशिरे, पंहिंजे जेको आहे कल्चर ऐं पंहिंजे जेका रस्म रवाज खे खणी करे गॾु अॻिते हली ऐं जेके तरक़ी करे सघूं था, जंहिंजो मिसाल असां वटि डॉक्टर दुरेशहवार आहे। तमामु क़ाबिल लाइक़ ऐं स्कॉलर न्याणी जीजी दुरेशहवार जे नाले सां मनसूब आहे, पर हिन ॾींहं जो जीजी दुरेशहवार जे रुॻो जनम ॾींहं सां न, पर असीं सिंध जे औरतुनि जे मुस्तक़बिल जे ऐं उन्हनि जे बहितर ईंदड़ आईंदे जे लाइ हिन ॾींहं खे मल्हाईंदा आहियूं ऐं ख़ासि करे हिन पंहिंजे सकरन मजीद कीरे जे न्याणियुनि खे उनखे घुराए ॿुधाईंदा आहियूं त उन जी ज़िंदगी जी कोशिश काविश महिनत कीअं हुई। सेमिनार में सैयद इमदाद मोहम्मद शाह फाउंडेशन पारां सैयद ज़ैन शाह ऐं प्रोफेसर फरीदा पंवर खे शील्ड ऐं अजरक जो तोहफ़ो ॾिनो वियो।